हे 1983 में साल केड़ो न 1983 में जदे हिन मिस्कीन कुरान करीम याद कयो हो उन टाइम ते असा जो कुरान करीम पढ़ाण वारो तो उस्ताद हुयो मरहूम मगफूर साईं कारी अरबाब अली अब्बासी अल्लाह ताला उन जी बख्शिश फरमाए उन जा दर्जात बुलंद फरमाए। लेकिन असा जे मदरसे जो मोहतमम हाजी अब्दुल करीम राजपर मरहूम अल्लाह उन जी बख्शिश फरमाए। बियो उते उस्ताद मदरसे जे संभालण वारो साईं हुसैन शाह कासमी साईं मशहूरन वारे साईं जो मुरीद साईं अजबी मोरे में अल्लाह अल्लाह उनके हयाती अता फरमाए मौजूद हन। उन टाइम ते ही मनकबत ठाही हुयन उन टाइम ते हिन मिस्कीन खे ॾिनी हन। कुछ टाइम अग में जो अॻियां अचे वई त दिल चयो त रात वञी कज़ा कन वटि पढ़ी दोस्तन खे ॿुधायां। अज खां अग जे शायरन जो इश्क ॾिसो। हाय पखी परदेसियड़ा सभई विया उॾाणा रहियो न को हिते छॾियाऊं वथाणा मिलिया तने अबाणा मिलिया तने अबाणा संपत जने खेसारी ओ संपत जने खेसारी आधी जे उथण जी अदा रखो होशियारी आधी जे उथण जी अदा रखो होशियारी साईं सां मिलण ला आका सां मिलण ला मुर्शिद सां मिलण ला दिलबर सां मिलण ला सदा रखो तैयारी ओ सदा रखो तैयारी आधी जे उथण जी अदा रखो होशियारी उथी निंड छड़ तू अदा रहो न गाफिल निड़िए जो लो कोलो इको साउंड वारे थोड़ी हरकत थोड़ो न जे अर्थ मिली विद्या न पोजे थींदो आ। उथी निंड छड़ तू अदा रहो न गाफिल अथई हिया निदोरी ॾाढी यार कातिल रहमत आई माइल रहमत आई माइल है दुनिया जही विसारी ओ दुनिया जही विसारी आधी जे उथण जी अदा रखो होशियारी आधी जे उथण जी अदा रखो होशियारी लगी तार जन के पिया से पुकारने आधी रात जो थी कंध हेठ करे कल्बी जिक्र करे मौज ओहे कंदा हन जन के पंहिंजे यार जी तार लगल हूंदी है आधी लगी तार जन के पिया से पुकारने रातानी हसाइया पंहिंजे खे संभालने निमाणा निहारने निमाणा निहारने अखिने आब जारी ओ अखिने आब जारी आधी जे
उथण जी अदा रखो होशियारी। हिम्मत कर हुसैन अञा वक्त आहे। हिम्मत कर हुसैन अञा वक्त आहे। दरने जे दिल में परे यार नाहे। हाणे हल तू काहे, हाणे हल तू काहे। अग्या पंध भारी, अग्या पंध भारी अधीअ जे उथण जी अदा रखो होशियारी।